दोस्तों शाला खुश आयो दोस्तों। अज असां निकिता आहियूं गलियुनि में रेड़ो हलाईंदासीं छो जो कोरोना वायरस जे करे कारोबार तबाह थी विया आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त मां बर्गर जो फास्ट फूड जो कमु बि स्टार्ट कयो, उहो बि कोरोना जे करे बंदि थी वियो। सो वक़्तु ऐं हालात जे हिसाब सां जेको कारोबार कजे उहो जल्दी उन में माण्हू हथु विझे। सो असां बि अॼु रेड़े में हथु विधो आहे ऐं रेड़े में मां खपाईंदुसि बेह पली पालक ऐं परियां खेरो आहे मुंहिंजो दोस्त जेको पटाटा बसर हलाईंदो ऐं असांजो रुख आहे गलियुनि तरफ़। ऐं तव्हांखे जेको आहे सो असां पंहिंजी पोज़ीशन बि ॿुधाईंदा हलंदासीं। गलियुनि में असां निकिता आहियूं ऐं मां रेड़ो धिकियां थो ऐं आवाज़ बि किथे किथे तव्हांखे मां ॿुधाईंदुमि। ईअं न आहे त तव्हांखे मां आवाज़ न ॿुधाईंदुसि। सो किथे किथे माण्हू टकरजनि था, चवंदा यार तूं पढ़ियल लिखियल आहीं, हीउ रेड़ो थो हलाए बाबा, रेड़ो थो हलाए, पंहिंजो कारोबार थो कयां ऐं चोरी डाको त न हलिणो आहे न। हा हा भली ये मेन गली है हल सीधो सीधो हल। अॻियां खेरो आहे पोयां मां। पालक कैसे दे रहे हैं? पालक भाई आ जाओ 50 रुपए किलो। 50 पालक 50 रुपए के लिए। अरे भाई 50 रुपए किलो कोई नहीं है अपना अपना दाम। ये एक मिनट ये लो। सही निकाल। हाँ 1 किलो निकाल दे। 1 किलो ज़्यादा हो। भाई पालक ले रहा है। ये हो गया किलो। और भैया ना नहीं है 10 की 50 डाल दो। चलो भाई और 50 बाकी। हाँ 50 में दे रहा हूँ। ये लो भैया ये लो। ये आपकी पालक। आलू प्याज 100 का 3 किलो। आलू प्याज 100 का 3 किलो। पनीर वाला पालक वाला बिया वाला ये वाला वाला सूखा प्याज 100 का 3 किलो। आलू 100 का 3 किलो। आलू प्याज 100 का 3 किलो। आलू प्याज 100 का 3 किलो। आलू प्याज 100 का 3 किलो। बिठायूं ऐं दोस्त पानी भरे आयो आहे। पी तूं पी पहिरियों पी मां गिराक अबा भैया 100 रुपए किलो। ॿियनि जो गिराक आयो मूं वटि। अदा अस्सलाम वालेकुम। अदा पानी भर जाए पानी का बस कर दिया हो जाए ठंडो करिए बोतल में पानी करवा सभी पानी सवारे बड़े रे 1 किलो दा 8 तो वञो अदा पानी करण लाइ बिठायूं। वज़ीर भाई असांजो पालक हे ॾिसो था न। पालक वाला तो बने किलो 60 रुपए। मोली साहब आयो आहे अलाए छा खपेसि ॾिसूं था। इसको हेल्प करा तो और ये कर देना यानी ऐसा हम कटे ना ऐसा बड़ी मशीन। पटाटा बसर साईं मोली साहब बस
पटाटा हुजनि सर बसर अच्छा पटाटनि बसरनि में जेको आहे न कंहिंखे नंढा वणंदा आहिनि कंहिंखे वॾा वणंदा आहिनि त मौलवी साहिबु जेको आहे सो चए थो नंढा न विझ जेको आहे वॾा वॾा ॾे पोइ हाणे कटण जे हिसाब सां नंढा था कयो साईं कटण जे हिसाब सां खिले थो सही ॻाल्हाई नथो 3 किलो 100 या 3 किलो सही थी विया साईं सफ़ा बि चूंडे शयूं थो विझे थी विया साईं ॿियो छा हुजे ॿियो भाउ पालक डॉक्टर पालक घणी पालक की इजाज़त पालक एतिरो मज़ो न आहे माण्हू बि एतिरा माना रिस्पॉन्स नथा ॾियनि तो असां चऊं था हाणे कंहिं हिकु जॻह ते बीहजे हाणे रोड वठंदासीं जिते रश हुजे ऐं रोड ते बीहंदासीं रोड ते हाणे खेरो बीठो हथ लाइ पोइ बीठो आहे रेडी उते बीठी अथसि ऐं मां का जॻह ॾिसां उते बीहां बाक़ी घिटियुनि में ॾाढो वेल आहे रिड़नि वारनि सां तमामु घणी ज़्यादती थी थिए अधु कलाक बीहारे हे साईं हसन आहे हसन छा हाल आहे सब्ज़ी कपाईंदो आहे मिक्स सब्ज़ी घिटियुनि में वॾी हालत आहे यार उहो मां पोइ जेको माना बीहारे वञनि था त पोइ वरी माना अचनि ई नथा 3-3 4-4 मिंट असां बीठा आहियूं हाणे उन्हनि खे एतिरो बि रहम नथो अचे त यार रेड़े वारा वीचारा जेको आहे छिके जी बीठा आहिनि ऐं धिकींदा था अचनि रेड़ा असां इहो ज़ुल्म छो था कयूं दोस्तो मां किथां कंहिं कुंड पासे ते वञी बीहंदुसि हे मेन रोड आहे हे घणा हुजनि अधु किलो नदी में हिकिड़ो मिंट हा पालक पहिरियां भाव बि अधु किलो तोखे भेज आहे न अधु किलो बिह अधु किलो पालक न हा वो बि अरे पैसा है साईं सावा बसर कान छा था कई बे पालक हे अथव पली धार अथव 3 किलो सही आहे दोस्तों मंझंदि जो 1:30 थी रहियो आहे ऐं मां सुबुह जो रेड़ी का निकितो हुअसि रेड़ी मुंहिंजे साम्हूं बीठी आहे सुबुह जो तक़रीबन 9:30 बजे मां घरां निकितो हींअर 1:30 थो थिए ऐं हींअर मानी जो टाइम आहे मां घर मानी खाइण वेंदुसि मुंहिंजो हिते बीठो हूंदो सो सार संभालण लाइ हीउ भरिसां वारो कंदो भाउ हीउ रेड़े जो ख़्यालु कजां मां मानी खाइजां घरां सही आहे हीउ ख़्यालु कंदो सो मां हाणे वञा थो मानी खाइण खे रक्शे वारे खे ॾिसां